जश्न मिलाद जी मुबारकबाद पेश करूंगा। सब दोस्तों जश्न मिलाद नबी मुबारक। सब दोस्त सरकार की आमद की खुशी में, सारे दोस्त सरकार की आमद की खुशी में जश्न मना रहे हैं। सारे दोस्तों रल मिलकर दुआ दो अल्लाह पाक सब दे कारोबार च बरकत अता फरमाए। असांजी जेकी अॼु रैली आहे ही आमद रसूल पाक सल्लम जी जश्न मिलाद नबी जी सिलसिले में आहे। असां इन खां वधीक कहिड़ा कुझु क़िस्म थी था सघूं जो असां रसूल पाक सल्लम जा उम्मती आहियूं। अॼु घोड़ियारो असां सभिनी खे सिहत सां सलामती सां अमन सां नसीब थियो आहे। असांखे उहो नबी मिलियो आहे जे नबी जे करे अॻियां अंबिया बि सिकंदा विया, दुआऊं घुरंदा विया। असां शुक्र कयूं था हुज़ूर अलैहिस्सलाम जब मदीना शरीफ तशरीफ लाए थे तो सहाबाए किराम गलियों में, बाजारों में, यहाँ तक कि औरतें बच्चे छतों पर चढ़ गए थे और हुजूर की आमद के नारे लगा रहे थे। इसलिए पूरा अमन रैली है। हम तमाम अहले इस्लाम को हुजूर अलैहिस्सलाम की आमद की विलादत की खुशी की मुबारकबाद पेश करते हैं। जश्न ईद मिलाद नबी जे हवाले सां निकितल रैलियुनि में आयल मौज़ीन जा व्यूज़ ॿुधा। उन्हनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन ॾियारे जे हवाले सां रोशनी विधी। कैमरामैन अमजद अली भाटी सां गॾु गुलाम अहमद भाटी, KTN न्यूज़ मनाड़ो। नवाब वली मोहम्मद जी दरगाह फैज़ हाशमी में ईद मिलाद नबी के सिलसिले में महफिल मुनक़िद की गई। इन जा तफ़सील सूदा ज़फ़र चाणी की रिपोर्ट में। जान जे सरदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत 12 रबीउल अव्वल जे हवाले सां करीमाबाद शरीफ में दरगाह फैज़ हाशमी पारां सालाना मीलाद जी महफ़िल मुनक़द कई वई आहे। आशिक़ान रसूल दरगाह फैज़ हाशमी जे मुरीदनि पारां हज़ारनि ई माण्हुनि में शिरकत कई वई आहे। जंहिं सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे तमामु घणा सख़्तु कया विया आहिनि। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं था त जेको मीलाद मुस्तफ़ा आहे उहो कीअं ई मल्हाया वञे, कहिड़ा कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि। गॾु आशिक़ान रसूल नसीर अहमद गॾान सां पुछूं था त जेका दरगाह फैज़ हाशमी ते मीलादी महफ़िल रचाई वई आहे, सॼी दरगाह खे लाइटुनि सां सींगारियो वियो आहे, हीअ कीअं पिया मीलाद जी महफ़िल मल्हाइनि। पूरी दुनिया जा माण्हू 12 मई ईंदा आहिनि, जंहिंमें सऊदी अरब अचो, दुबई थी या मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू जेके आहिनि ख़ासि हिकिड़ी राति जे करे टिकट कटाए हिन मीला जे प्रोग्राम खे ॾिसण ईंदा आहिनि। जेके हिंदू मज़हब जा माण्हू बि आहिनि उहे बि असांजे हिन लीला शरीफ़ में शिरकत कंदा आहिनि। पर हिन दरगाह ते ख़ुशूसन इहो आहे त हर फ़िक्र जो तव्हांजो माण्हू मिलंदो, मौली मिलंदो, शियो मिलंदो, सुनी मिलंदो। एक्चुअली छा आहे वाह बि अची हिते असांजे प्रोग्राम खे ॾिसंदा आहिनि। असां सम्झंदा आहियूं त असांखे हिकिड़े सिपाही जी ज़रूरत कोन हूंदी आहे, पर क़ानूनी लेवल ते चवंदा आहियूं त हालात वक़्त जा हालात ॾिसी पोइ असां रिक्वेस्ट कंदा आहियूं डी सी साहिब खे त जेको सभु कुझु भला जेको लीगल तरीक़ो आहे तव्हां उहो भले अप्लाए पोइ हुनजे चवण मुताबिक़ पाण माण्हू ॾींदा आहिनि, पोइ असां हुननि खे वेलकम कंदा आहियूं। बाक़ी असां फील कंदा आहियूं त असांखे सिक्योरिटी ज़रूरत न आहे। जंहिंखे ॾिसणो आहे मीलाद हर जॻह ते थियनि था, पर 12 रबीउल अव्वल ते हिकु भेरो करीमाबाद लड़ी अचे ॾिसे त हिते आशिक़ कीअं आहे। 12 रबीउल अव्वल जो हीउ प्रोग्राम गुज़िरियल 32 सालनि खां वठी हुनजो हिकु सिलसिलो आहे जेको हीउ सालियानो प्रोग्राम 12 रबीउल अव्वल जो थिए थो। इंसानियत जे अलमबारदारनि खे वाधायूं ॾियूं था छो त अॼु हुन पैगम्बर जे जनम जो ॾींहुं आहे जंहिं इन काइनात खे तब्दील करे ॾिनो। हीउ जेको ॾींहुं आहे असां वॾे धाम ऐं धूम सां मल्हाईंदा आहियूं, छाकाणि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी दुनिया ऐं आलम इंसानियत लाइ जेको पैगाम ॾिनो आहे उहो अमन जो पैगाम, मोहबत, भाईचारे जो पैगाम आहे। कैमरामैन सदाम चांडियो सां गॾु ज़फ़र अली चांडियो, KTN न्यूज़, नवाब वली मोहम्मद। नाज़रीन, मदीने में भी इंसानियत के अज़ीम मोहसिन मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत जो दिहाड़ो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ मज़हबी जमातुनि पारां रैली कढी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम